इतने कराची में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची के गुलस्तान जोहर वारे इलाके में ब्लॉक 11 में घर अंदर फायरिंग सबब नींगरी मारिजी वही है। पुरसराह नमूने मारिजी वाली नींगरी की सुञाणप 15 वरनि की कमर विश धीअ ज़ैनुल आबिदीन तौर थी है। नींगरी जो मड़ जना अस्पताल मुंतकिल किया वियो है। अवांखे अपडेट ॾियूं पिया नाज़रीन कराची मां। कराची के गुलस्तान जोहर वारे इलाके में ब्लॉक 11 में घर अंदर फायरिंग सबब नींगरी मारिजी वही है। पुरसराह नमूने मारिजी वाली नींगरी की सुञाणप 15 वरनि की कमर विश धीअ ज़ैनुल आबिदीन तौर थी है। नींगरी जो मड़ जना अस्पताल मुंतकिल किया वियो है। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन से मौजूद है ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, आगाह कजो। जी बिल्कुल, गुलस्तान जो ज़कीरी गोठ में मामलो थियो है जिते फायरिंग अमजदुल्ला हथियारबंदनि पारां कई वई, जंहिंमें 11 वरनि जी बारड़ी मारिजी वई। जॾहिं मारिजी वयल बारड़ी जेको आहे ॿुधाए पियो त बिल्डर डॉक्टर ज़ैनुल आबिदीन जी धीउ आहे। पुलिस मूजिब अमजदुल्ला हथियारबंदनि ज़ैनुल आबिदीन जे घर जो दर खड़कायो, जिते बारड़ी निकिरी आई। हथियारबंदनि फायर करे बारड़ी खे मारे विधो। जॾहिं त पुलिस पिणु ॿुधायो त बारड़ी जो मड़ जना अस्पताल मुंतकिल कयो आहे। मामलो ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वेंदो, पर हिन ताईं केस दाख़िल न थियो आहे। जॾहिं ॿिए पासे बारड़ी जो मड़ पोस्टमार्टम लाइ पिणु रखियो आहे। हीउ वाक़ियो गुलस्तान जोहर ब्लॉक 11 पेट्रोल पंप थियो आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण लाइ।